पुट जलाल तू मुझी गाल समझण जी कोशिश कर। बाबा कॾहिं कॾहिं वॾा वॾा मसइला बि थींदा आहिनि। छा थियो बाबा साईं, तव्हां बि त वॾा आहियो पोइ। उहो ठीकु आहे जलाल पुट, जेको कमु मां करे सघां थो उहो कमु तूं नथो करे सघीं। पर के मामला अहिड़ा हूंदा आहिनि पुट जंहिंखे बहितर नमूने सां तूं ई हल करे सघीं थो। बाबा साईं, तव्हां मुंहुं ॾियणु किथे ॾींदा हो? कॾहिं कॾहिं त मुंहिंजो खजियल हथ में तव्हां चवंदा हो त पोइ हिते हटाए वञ। पुट मसलियत ऐं मोहबत में किथे किथे खयल हथ खे बि रोकणो पवंदो आहे। पर हिन वक़्तु तुंहिंजो जागीर पहुचणु तमामु ज़रूरी आहे। छो बाबा साईं, आख़िर छो? ॾिस पुट, असांजे जागीर जो तसवुर ई उते असांजी मौजूदगीअ सां ई आहे, सम्झी बाबा। असांजी गैर मौजूदगीअ जे करे घणनि सैकश माण्हुनि पंहिंजा गांठ ऊचा करणु शुरू करे छॾिया आहिनि। ऐं तूं ॼाणी थियो जलाल त जॾहिं सरकश घोड़े जी वाघ हथनि मां निकिरी वञे न त पोइ उन सरकश घोड़े खे रोकणु ॾाढो मुश्किल थी वेंदो, ॾाढो मुश्किल। तव्हां फिक्र न कयो बाबा साईं, अहिड़नि घोड़नि खे लॻाम ॾियणु जलाल ख़ान खे चङी तरह ईंदी आहे। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।